नेपाल खटमंडू में चंद्रगिरी जे मक़ाम ते ही सवेर असां तव्हांखे हिन मंदिर जो जेको आहे महादेव मंदिर जो तव्हांखे नज़ारो करायोसीं। हाणे अचो त तव्हांखे माउंट एवरेस्ट ॾेखारियूं। ही आहे माउंट एवरेस्ट। ही आहे माउंट एवरेस्ट। नेपाल में तव्हां ॾिसी सघो था। ऐं हिते नेपाल में काफ़ी सारी हाइकिंग भी थिए थी ऐं हिते काफ़ी हाइकिंग जा ट्रेल्स आहिनि। माण्हू जेको आहे हाइकिंग कनि था, क्लाइंबिंग कनि था। वॉल क्लाइंबिंग आहे, रॉक क्लाइंबिंग आहे ऐं ॾाढो ख़ूबसूरत ही व्यू आहे। हिते चंद्रगिरी जे मक़ाम ते हिननि माउंट एवरेस्ट खे ॾिसण जे लाइ हिते हिकिड़ी इहो पॉइंट ठाही आहे जिते बीह करे माण्हू जेको आहे उहो माउंट एवरेस्ट जो नज़ारो करे सघे थो। 50 रुपया हुन जी टिकट आहे ऐं पर ॾाढो ख़ूबसूरत नज़ारो आहे। तव्हां पंहिंजे अखियुनि सां साम्हूं बि माउंट एवरेस्ट खे पसे सघो था। हीअ कैमरा बि लॻायूं आहिनि, इन में सिक्को विझिबो त इहो सिक्को हलंदो ऐं उहो तव्हांखे ज़ूम इन कंदो माउंट एवरेस्ट ते। चो तरफ़ जेको आहे इन हिमालय जबलनि जी जेका आहे उहा सॼी कतार आहे, सॼो सिलसिलो आहे जेको तव्हां चो तरफ़ ॾिसी सघो था। वेरी ब्यूटिफुल, ॾाढो ख़ूबसूरत, बहितरीन। नेपाल इज़ अ गुड प्लेस टू एक्सप्लोर।